तो जेड़ी भेण को खटकाली भली हुई मासी। बस बस छोकरी हाणे एडी कावड़ छो थी करी थदी थी इहो ॿुधाए सदोरी जी का ख़बरचार पई? असां लाइ सदोरी मरी वई, असां की का भी खबर ना है। हाणे ती सदोरी जे कायसा 12 ॼणे पोई मोटंदी। मौसी हाणे मेहरबानी करे हितो वञ, न त सिर खणी एड़ी मगज़ में हणंदीसां रतो रत थी वेंदी आ। छो छा लाइ मथो फाड़ींदी? हा सच थी ॻाल्हाए इन्हे करे ॻाल्हाए फज़ीलत सां वॾ नंढाई सिक ऐं वञा थी। बाक़ी अदो अचे त ॿुधाइजांसि मासी मुरादी आई हुई, वॾ न नंढाई अथव। ॿुधाईंदमि बाबा खे, चवंदमि बाबा खे त आई तुंहिंजी फज़ीलत भरी भेण जेकी बुरको मथे में पाए सॼे ॻोठ में थी पड़ा ॾींदी वते। का फज़ीलत अथव, का वॾ नंढाई अथव? इहे माण्हू ॻाल्हाईंदो आहे, इहे छिड़बियूं ॾींदो आहे। कुझु शर्म कयो, हया कयो। आई बुढ़ी त पिणे मरे आ, जंहिं ॾींहुं ॼायूं हुयूं न निड़ी त न ॾेई पूरो करे छॾेवा। तव्हांखे त जेरे ई दफ़न करे हा वाह जी पग रखलाई अथव। पाण वॾी आई आ न, वॾी भेण। तो जेड़ी भेण को खटकाली भली हुई मासी।